मुल्क जो नओं वज़ीर आज़म केरु थींदो? एहतियातुनि जे गॾियल उम्मीदवार शहबाज शरीफ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उमर अयूब विच में मुक़ाबिलो। वज़ीर आज़म जी सुभाणे थींदड़ चूंड लाइ नून लीग जे शहबाज शरीफ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उमर अयूब खान जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। लीगी अॻवान सेनेटर इसहाक डार इत्तेहादी जमायतुनि जे अॻवाननि सां गॾिजी शहबाज शरीफ जा काग़ज़ जमा कराया। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे अॻवाननि बि क़ौमी असेंबली सेक्रेटरीट पहुची उमर अयूब खान जा काग़ज़ जमा कराया। क़ौमी असेंबली सुभाणे नए क़ाइद ऐवान जी चूंड कंदी। 336 जे ऐवान में 169 वोट खणंदड़ उम्मीदवार वज़ीर आज़म चूंडिजी वेंदो। नए वज़ीर आज़म खे सदर आरिफ अलवी उहिदे जो हलफ़ खणाईंदो। नव मार्च ते थींदड़ सदारती चूंडुनि में पीपुल्स पार्टी जे आसिफ अली ज़रदारी सां सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे नामज़द उम्मीदवार महमूद खान अचकज़ई जो मुक़ाबिलो। ॿिन्ही जा नामज़दगी काग़ज़ जमा कराया विया। फारूक एस नायक ऐं सलीम हनवी वाला इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी अदालत में सदर जी चूंड लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराया। सेनेट ऐं क़ौमी असेंबली में सदारती चूंडुनि लाइ प्रिज़ाइडिंग आफ़ीसर मुक़ररु कयो वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल पारां लतीफ़ खोसा असद कैसर उमर अयूब ऐं ॿियनि अॻवाननि महमूद खान अचकज़ई जा नामज़दगी काग़ज़ जमा कराया। सदारती चूंड 9 मार्च ते थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं नासिर हुसैन शाह आसिफ अली ज़रदारी जी तजवीज़ ऐं ताईद कंदड़ तौर सिंध हाई कोर्ट में काग़ज़ जमा कराया। ANP पारां सदारत लाइ आसिफ अली ज़रदारी खे वोट ॾियण जो ऐलान। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां ANP खैबर पख्तूनख्वा जे सदर एमुल वली खान मुलाक़ात करे वोट ॾियण जी ख़ातिरी कराई। सुन्नी इत्तेहाद जे नामज़द उम्मीदवार महमूद खान अचकज़ई वरी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात करे हिमायत घुरी वरिती। पार्लियामानी कमेटी जोड़े मिसिंग पर्सन्स जो मसलो हल कंदासीं। का बि हिक पार्टी या शख्स अकेले सिर बलोचिस्तान जा मसला हल नथा करे सघनि। इस्लामाबाद में वेठल माण्हू बलोचिस्तान जो आवाज़ घटि सम्झंदा आहिनि। असां कोयटिया जो आवाज़ इस्लामाबाद ताईं पहुचाईंदासीं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोयटिया में वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर थींदो। महमूद खान अचकज़ई लाइ एतिराम आहे, पर हू PTI जो उम्मीदवार बणजण खां पोइ पाण खे क़ौमपरस्त सजाए न सघंदो। हिन वक़्तु मीसा खे मुफ़ाहिमत समूरे मुल्क जी ज़रूरत आहे। वॾो वज़ीर ग्वादर में थियल नुक़सान जे अज़ाले लाइ रिलीफ जो ऐलान करे। PTI उम्मीदवार उमर अयूब शहबाज शरीफ जे नामज़दगी काग़ज़नि ते एतिराज़ जमा करे छॾिया। उमर अयूब मौक़िफ़ अख़्तियार कयो त फारम 47 में हेराफेरी जे नतीजे में शहबाज शरीफ खे तक जो तोहफ़ो ॾिनो वियो आहे। शहबाज शरीफ MNA तौर जाली हलफ़ खंयो आहे, जंहिं करे हू वज़ारत उज़्मा जो अहल न आहे। पीपुल्स पार्टी जे सरफराज़ बुगटी बलोचिस्तान जे बिना मुक़ाबले वॾो वज़ीर चूंडजण खां पोइ उहिदे जो हलफ़ खणी वरितो। वॾे वज़ीर जी चूंड दौरान सरफराज़ बुगटी खे 41 वोट मिलिया। स्पीकर संदसि कामयाबी जो ऐलान कयो। सरफराज़ बुगटी खे बलोचिस्तान जे गवर्नर अब्दुल वली काकड़ वॾे वज़ीर तौर हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि शिरकत कई। सरफराज़ बुगटी नाराज़ बलोचनि खे क़ौमी वहकिरे में शामिल थियण जी दावत ॾींदे चयो आहे त नाराज़ बलोच सूबे में मुल्क जी तरक़ी लाइ किरदारु अदा कनि। हक़ बंदूक ज़रिए न पर पार्लियामेंट ज़रिए मिलंदा। पहाड़नि ते वेठल माण्हू मेन स्ट्रीम जो हिसो बणिजी वञनि। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर हलफ़ खणी वरितो। गवर्नर हाउस में गवर्नर हाजी गुलाम अली वॾे वज़ीर खे हलफ़ खणायो। तक़रीब में PTI अॻवाननि शिरकत कई। सदर लाइ वोट वठण MQM वटि बि वेंदासीं। माज़ी में बि MQM सां सुठा लाॻापा रहिया आहिनि। मकानी निज़ाम जे हवाले सां MQM जा मुतालबा पंजाब लाइ थी सघनि था। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अली अमीन गंडापुर जी तकरीर मां पार्टी गाइड लाइन वाज़ह थी वई।
आम चुनुनि में धांधली बाबति सिंध समेत हर हंध ते ख़दशा आहिनि। पीटीआई वारा इज़त एहतराम ऐं तहज़ीब जे लफ़्ज़ खां अणॼाण आहिनि। केपी असेंबली में नून लीग एमपीए सोबिया खान सां बदतमीज़ी ऐं धमकियूं ॾियण वारनि पश्तून सकाफ़त ऐं रवायतुनि जी बि तौहीन कई। नून लीग जे सदर ऐं नामज़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं केपी असेंबली जी मेंबर सोबिया खान सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। शहबाज शरीफ़ सोबिया खान जे बहादुरी जी तारीफ़ कंदे चयो आहे त केपी असेंबली जे स्पीकर जी ज़िम्मेवारी आहे त उहो औरत मेंबर सां बदतमीज़ी कंदड़नि खे कानून जे कटहरे में आणे। सिंध जे 2 ऐं इस्लामाबाद जे 1 सीट समेत सेनेट जी ख़ाली थियल 6 सीटुनि ते चूंड 14 मार्च ते थींदी। पब्लिक नोटिस जारी। उम्मीदवार सुभाणे ताईं नामज़दगी फार्म हासिल ऐं जमा कराए सघंदा। सुभाणे ई उम्मीदवारनि जी लिस्ट पधरी कई वेंदी। सिंध मां निसार खोड़े ऐं जाम मेहताब डहर जी इस्तीफ़ा बाद सीटूं ख़ाली थी हुयूं। इस्लामाबाद जे सीट तां यूसुफ रज़ा गिलानी इस्तीफ़ा ॾिनी हुई। हज़रत कलंदर लाल शहबाज जे 772 उर्स मुबारक जो आख़िरी ॾींहुं। वज़ीर आला सिंध जे सेवणामन कलंदर जी मज़ार ते हाज़ुरी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह मेले जे आख़िरी ॾींहुं सेवण पची कलंदर लाल शहबाज जी मज़ार ते हाज़ुरी भरी ऐं चादर बि चाढ़ी। दुआ घुरी रात जो राग रंग जी महफ़िल बि थींदी। मलीर जे गुलशन अदीद भरिसां 1,32,000 वोल्टेज हाई टेंशन लाइन जा टावर किरी पिया। ढाबे जी खां सीधी ॻोठ ऐं पोर्ट कासिम ग्रिड स्टेशन जी हाई टेंशन लाइन किरण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फराहमी मुअतल। कंहिं इलेक्ट्रिक अमलो पुलिस समेत पहुची वियो। मरमत जो कमु जारी। इलाइक़े वासियुनि पारां कंहिं इलेक्ट्रिक इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज। कंहिं इलेक्ट्रिक इंतिज़ामिया चयो आहे त ही लाइन ताज़ो ई ठाही वई आहे। टावर किरण जा सबब मालूम करे रहिया आहियूं। मरमत जो कमु जारी आहे।